पाकिस्तान शोबिज़ इंडस्ट्री जी ख़ूबसूरत अदाकारा सबूर अली जो चवणु आहे त हू सुयूं त हणाईंदी आहे पर जेकॾहिं हुन वाइटनिंग वारियूं सुयूं हणायूं हुजनि हा त अॼु हू गोरी थी वञे हा ऐं वॾा वॾा ड्रामा करे रही हुजे हा। निजी टीवी शो में ॻाल्हाईंदे हुन चयो त सोशल मीडिया ते जेका वीडियो वायरल थी उहा विटामिन जी इंजेक्शन्स वारी हुई, छो जो हू घणो कमु कंदियूं आहिनि, हुननि खे हुननि जी खल ख़राब थी वेंदी आहे, खेनि लाॻीतो कमु करणो पवंदो आहे, उन लाइ हू उहे सुयूं तवानाई लाइ हणाईंदियूं आहिनि। हुन चयो त रंग करण वारियूं सुयूं कंहिं हद ताईं इंडस्ट्री में मौजूदु हुयूं, छो त खेनि बि केतिरनि ई ड्रामनि जी शूटिंग में परव्यू करण खां पोइ रीशूट करायो वियो ऐं चयो वियो त गोरे बेस लॻाए सीन ॿीहर शूट करायो। हुन चयो त उन वक़्तु हू मञी वठंदा हुआ पर हाणे ईअं चयो वञे त जवाबु ॾेई छॾींदा आहिनि।